अलावा असांजे ॿार खे डिफ्रेंशिएट कयो वेंदो आहे। हिंदू ऐं मुस्लिम कैटेगरी में हुननि खे कैटेगराइज़ कयो वेंदो आहे। हुन हिकिड़े खे ईथिक्स पढ़ाया वेंदा आहिनि त हिकिड़े खे इस्लामियात पढ़ाई वेंदी आहे। पर मां इहो सम्झां थो त हर मज़हब ऐं जेको आहे उन्हनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते हिकिड़े ट्रैक ते अगरि जे हलाइजे त उहा हिकिड़ी सुठी शइ थींदी। ॿी शइ जेकी मूं जंहिं हिसाब सां ॾिठी आहे या जेकी मुंहिंजो आहे ख़्यालु, त उन में आउं इहा शइ चई थो सघां त थिंकिंग कैपेबिलिटी ऑफ स्टूडेंट असांजे ॿार खां असांजे ॿार खे या कैपेबिलिटी कोन ॾिनी वई त हू सोचे सघे या हू कुझु कमु करे सघे। असां हींअर अली हैदर मेमण साहिब ॾे हलंदासीं त उहो उन जा छा पॉइंट्स आहिनि या उन जी छा सोच या छा रिव्यूज़ अथसि अर्ली चाइल्ड एजुकेशन ते। त अली हैदर तव्हां असांखे थोरो जेको आहे इहो ॿुधाइजो। बिल्कुलु। सभ खां पहिरीं सवाल इहो आहे त अर्ली चाइल्ड एजुकेशन जे हवाले सां त ॿार जॾहिं पैदा थिए थो त उनखे कहिड़ी उमिरि में स्कूल में दाख़िला कजे। पहिरियों सवाल इहो त उनखे कॾहिं हू पूरी तरह सां ग्रो करे थो ऐं सम्झण सोचण जी सलाहियत रखे थो। इहो इन सवाल ते डिस्कस कंदासीं। उन खां पोइ जेकी तव्हां ॻाल्हि कई पाकिस्तान स्टडीज़ जी ऐं रिलीजन्स जी ऐं थिंकिंग कैपेसिटी, इहे तमामु टई ॻाल्हियूं दुरुस्त आहिनि। ऐं हिकिड़े ॿार जो जेको अञा कंप्लीटली ग्रो ई कोन कयो आहे, उन अञा सोचण जो तरीक़ो ई न सिखियो आहे, उनखे पाकिस्तान स्टडी उनखे तव्हां मज़हब पढ़ाईंदा, हू कॾहिं बि इन शइ खे सम्झी न सघंदो, अंडरस्टैंड न करे सघंदो। पोइ या त हू हिकिड़ी साइड खे वठी वेही रहंदो या उन किताबनि खे या उन्हनि ॻाल्हियुनि खे उहो मतिलबु पंहिंजे अंदरि रखी छॾींदो ऐं सोचण जी सलाहियत ख़तमु करे छॾींदो। उन खां पहिरीं उन खां वधीक जेकी शइ जी नीड आहे उहो इहो त ॿारनि खे नंढपिण खां आर्ट खां परे रखियो थो वञे। मुंहिंजी सोच इहा आहे त हर ॿार खे को न को स्किल हुजे आर्ट जे हवाले सां, या त म्यूज़िक हुजे या त पेंटिंग हुजे या त डांसिंग हुजे, को बि आर्ट जो स्किल हुजे, लाज़मी ॻाल्हि आहे इहा। छो त आर्ट सां मोहबत ऐं हू सोचनि छा था, हू पंहिंजे ख़्यालनि खे ड्रा कनि, हू पंहिंजे ख़्यालनि खे लिखनि, इहो जेको बुनियादी स्टेज हूंदो आहे, इन में ई असांजा स्कूल सिस्टम आहे जेको उहो ॿार खे क़ैद करे छॾींदो आहे, उनजी थिंकिंग खे रोके छॾींदो आहे, उनखे मेमोराइज़ कराए उनजी पंहिंजी जेकी कैपेसिटी आहे उनखे ख़तमु करे छॾींदा आहिनि, एलिमिनेट करे छॾींदा आहिनि। इहो जेको मेमोराइज़ वारो सिस्टम आहे इहो जाम पुराणो सिस्टम आहे। हाणे AI डेटा जो दौर आहे। हर शइ दुनिया जी असांजे मोबाइल में पई आहे, असांजे हथ में पई आहे। हाणे डिसीशन मेकिंग जो सिस्टम आहे और दौर आहे। इन में क्रिटिकल थिंकिंग जो, लॉजिक जो, साइंस जो दौर आहे। इन में असांखे आर्ट ऐं क्रिटिकल थिंकिंग खे वधीक अर्ली चाइल्ड एजुकेशन में रखणु घुरिजे, बजाए असां इन्हनि खे शयूं यादि करायूं।